बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मामा जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमण। शेख सादी रहमतुल्लाह अलैह जन अल्लाह साईं जे हुज़ूर में दस्त बदवा थिया हुआ। ज़ुबां ता बुवद्दर दहां जाएगीर, सनाए मोहम्मद बुवद दिल पज़ीर। अल्लाह साईं जेसि ताईं ज़ुबान मुंहिंजे वात में चुरण पुरण जी ऐं ॻाल्हाइण जी ताक़त रखे थी, मूंखे तौफ़ीक़ अता फ़रमाइजां त उहा आख़िरी ज़िंदगीअ जे हिॾिकीअ ताईं महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नात सां सरशार रहे। इहा इश्क़ जी तक़ाज़ा आहे ऐं इश्क़ जॾहिं इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अज़ीम तरीन हस्तीअ सां मनसूब थो थिए त इश्क़ खे बि माना मिली थी वञे ऐं आशिक़नि खे बि अमरता मिली थी वञे। सरकारी दो आलम हुज़ूर अक़दस ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शान अक़दस में नात गोई सनाख़्वानी असांजी ज़िंदगीअ जे अनमोल मक़सदनि मंझां हिकु मक़सदु आहे। असीं नातूं ॿुधंदासीं, अल्लाह साईं जी वाखाण ॿुधंदासीं, सहाबा किराम जो शान ॿुधंदासीं, दुआऊं ॿुधंदासीं, पंहिंजे शख़्सियतुनि जे साराह में मनक़िबत बि ॿुधंदासीं। असांजी महफ़िल खे अॼु रौनक बख़्शी आहे सिंध जे नौजवान नातख़्वान मोहतरम जनाब इज़हारुल हक़ सिद्दीकी साहब खेसि असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। इज़हार साईं तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चयोसीं। उमिरि तव्हांजी जेका आहे इन उमिरि में अक्सर नौजवान मजाज़ जे तरफ़ हूंदो आहे ऐं उन जा जेके मक़सद हूंदा आहिनि उहे मादा परस्तीअ सां ॻंढियल हूंदा आहिनि। तव्हां में इहो जज़्बो कीअं जाॻियो? तव्हां हिन अनमोल सिन्फ़ खे अपनायो ऐं उन सां निभायो पिया ऐं सॼी सिंध में बल्कि पूरे आलम में गूंजो पिया। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾी महिरबानी भाउ अब्दुल मोमिन मेमूर साहब, अव्हां जे मोहबतुनि में अॼु मां वटि हिन प्रोग्राम में शरीक थियो आहियां। यकीन मां पंहिंजे लाइ नाज़िम शान प्रोग्राम इश्क़ मुस्तफ़ा में अची करे अव्हां जी मेज़बानी में हीउ प्रोग्राम करे पंहिंजे लाइ वॾी हिकिड़ी सआदत सम्झां थो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सनाख़्वाननि मां उन जे ग़ुलामनि में हिकिड़ो ग़ुलाम आहियां। चूंकि हिकिड़ो तव्हांजो हिकिड़ो सुवालु इंतिहाई हिकिड़ो अहम माशाअल्लाह सुवालु आहे। असुल में हिन प्रोग्राम जी ऐं हिन महफ़िल जी मां जेको सम्झां थो त हूंदी आहे चूंड। मां त हिनखे ईअं सम्झुमि त हीअ मूंखे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां हिकिड़ी चूंडियल हिकिड़ो उनजी तरफ़ां मूंखे इनाम आहे जो मां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी पूरी सिंध ऐं पंजाब बलोचिस्तान जी साइडुनि में वाखाण कयां थो पियो। इन में मुंहिंजो को बि कमाल न आहे। मां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इन में निहायत शुक्रगुज़ार बि आहियां ऐं उनजो एहसानमंद आहियां। उनजो एहसान सम्झां थो जंहिं हेतिरी उमिरि में ऐं मूंखे हिन अज़ीम शोबे सां नवाज़ियो आहे ऐं सरशार कयो आहे जो अल्हम्दुलिल्लाह मां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख़्वानी उन जी मुहबत अक़ीदतमंद अल्लाह पाक जी वादानियत पंहिंजे हिन ज़ुबान मां ऐं सिंध जे माण्हुनि ऐं अवाम खे अल्हम्दुलिल्लाह ॿुधायां थो। उन वटि मुंहिंजो आवाज़ु पुॼे थो। इन में मुंहिंजो को बि कमाल न आहे। यकीन अल्लाह पाक जी वॾी हिकिड़ी इन में मुंहिंजी इनायत ऐं उन जी मदद शामिलु आहे। ज़ालिक फ़ज़लुल्लाह युअती मन यशा वल्लाहु ज़ुल फ़ज़लिल अज़ीम। इहा अल्लाह साईं जी यकीनन अता हूंदी आहे ऐं सिंध टीवी जे हिन सेट तां तव्हांखे मौक़ो मुयसरु थियो आहे। इब्तिदा तव्हां अल्लाह साईं जी वाखाण सां कंदव। जी साईं। कंहिंजी शाइरीअ में हम्द ॿुधाईंदव असांखे? चूंकि इब्तिदाई बिल्कुलु अल्लाह पाक जे हम्द सां ई मां अव्हांखे इंशाअल्लाह अल्लाह पाक जो हम्द वॾे हिकिड़े दीनी अदबी मौक़िक़ आलमी दीन नामियारे हज़रत मौलाना जोहर बिरोई साहब जेके पाण फरीदाबाद जा आहिनि, इंतिहाई माशाअल्लाह ज़बरदस्त शाइर आहिनि। उन्हनि जी शाइरी फरीदाबाद मेहर। फरीदाबाद मेहर माना दादू। जी जी हा दादू। यकीनन शाइरीअ में बि जादू हूंदो। बिल्कुलु जादू हूंदो इंशाअल्लाह। वॾी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह
ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जग जे हर हिक जीवत खे रब पाक ॾिए थो अमुन पनाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ॾींहं ऐं राति जो ख़ालिक़ आहे, हर हिक साह जो मालिक आहे। जिन बशर खे पालण वारो, नंढे वॾे जो राज़िक़ आहे। उन जी ज़ात में आस रखूं था, उन ते सब जो आवीसाहु। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जग जे हर हिक जीवत खे रब पाक ॾिए थो अमुन पनाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मींहुं वसाए गुलशन जोड़े, मींहुं वसाए धरती बोड़े। बाहियूं ॿारे बाहि खे ठारे, उन जी मर्ज़ी जोड़े टोड़े। केरु कुछे ऐं केरु पुछे, हू बारी आहे बेपरवाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जग जे हर हिक जीवत खे रब पाक ॾिए थो अमुन पनाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ रात खे तारनि साण सजाए, ॾींहं खे रोशन रोज़ बणाए। ठाहे ड्राहे ड्राहे ठाहे, जग ते पियो थो हुक्म हलाए। काथे मौत जो हासो आहे, बख्श मुअल्लन के तो साहु। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जग जे हर हिक जीवत खे रब पाक ॾिए थो अमुन पनाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हू आदाता जग आसवाले, रब करीम जहां जो वाले। वहुवल काहिर फौक इबादे, पोए भी उन जी मेहर मिसाले। अड़ियन जो आधार तो बणजे, गुमराहन के दिए तो राह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जग जे हर हिक जीवत खे रब पाक ॾिए थो अमुन पनाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मिट्टीअ मां इंसान बणाए, जूअर बाजर कणक उपाए। रौनक भरिया शहर ऐं बस्तियूं, ऋण पट में पिण बाग सजाए। चंबेली ऐं चंदन मोतिया, खुशबूअ वारा फुटाए गाह। ला इलाहा इल्लल्लाह
मुहम्मदुर रसूलुल्लाह। जग जे हर हिक जीवत खे रब पाक ॾिए थो अमन पनाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हक जो कलमो बिशारत आहे, कलमो पाक शरीयत आहे। जो हर वठ जे राह तरीक़त मिलंदो नूर हकीकत आहे। ॾींहं में 70 भेरा पढ़जे दुनिया उक़बा थिए वह वाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जग जे हर हिक जीवत खे रब पाक ॾिए थो अमन पनाह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जोहर साईं जी शाइरी हमदिया आहे ऐं उन में हुन शाइराना कमाल सां ज़ात अक़दस हुज़ूर अक़दस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि ॻंढे ऐं हमदा ऐं नात में हिकिड़ो अनमोल संगम पैदा कयो आहे। बिल्कुलु हज़रत साईं जोहर बिरोही साहिबु माशाअल्लाह अव्हां खे बि मालूम हूंदो त उहो सीनियर शाइरनि मां तमामु वॾो हिकिड़ो सीनियर शाइर आहे। अलाए केतिरनि शाइरनि जो पाण उस्तादु आहे ऐं तक़रीबन 40 खां 50 उन्हनि किताब लिखिया आहिनि जिन में उनजा वॾा वॾा माशाअल्लाह शाइरी जा किताब आहिनि। ऐं उन खां अलावा हज़रत साईं जोहर बिरोही साहिबु अदबी संगत में बि पंहिंजो नालो तमामु वॾो हिकिड़ो पंहिंजो पाण कमायो आहे। उस्ताद बुखारी तबसुम साहब वॾा जेके ताज जोयो साहिबु आहे मौजूदा हाणे उन्हनि सां बि उन तमामु वॾो कमु कयो आहे। माशाअल्लाह अल्लाह पाक उन्हनि खे वॾो नवाज़ियो आहे। ऐं पाण तव्हां शाइरी मां ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त मूंखे जेतिरे क़दुरु मालूम आहे साईं जोहर बिरोही साहिबु जन हिकिड़ा बाअमल आलिम बि आहिनि ऐं नॉन प्रोफेशनल आमिल बि आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु धंधोड़ी भोपन वांगुरु न बल्कि बावकार ऐं शफ़ीक मिज़ाज बाजारा ऐं वेठे जॾहिं वटि दुखंदो दूर थिए बेटाई चवाणी उन शख़्सियत जा साहिब आहिनि। तव्हां असांखे नात शरीफ़ ॿुधाईंदव? जी हा बा मोमिन साहिबु बिल्कुलु तव्हांखे नात शरीफ़ ॿुधाईंदुमि। हिन नात जो शाइर आहे मरहूम अब्दुल हफ़ीज़ उलरो साहिबु रहमतुल्लाह अलैह। अल्लाह खे प्यारा थी विया आहिनि। अल्लाह पाक उन्हनि जे क़बर में करोड़ रहमत जा मींहं नाज़िल फ़रमाए। आमीन। तमामु हिकिड़ा सुठा शाइर हुया वॾा अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह पाक उन्हनि खे मुल्क ॾिनो नवाज़ियो। उन जी शाइरी ऐं इश्क़ मुस्तफ़ा सां सरशार चूंकि प्रोग्राम जो उनवान बि इश्क़ मुस्तफ़ा आहे उन जे सरशार ऐं मोहबत ऐं अक़ीदत में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में गुल नाते मक़बूल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दिल आहे कबूली महबत मदीने वारे माह जी अदा। दिल आहे कबूली महबत मदीने वारे माह जी अदा। मुझे दिल खे उजारे थी चाहत मदीने वारे माह जी अदा। दिल आहे कबूली महबत मदीने वारे माह जी अदा। सचो हर कौल आखास जंहिंजो मिठो हर बोल खूब तंहिंजो। सचो हर कौल आखास जंहिंजो मिठो हर बोल खूब तंहिंजो। सिधो रस्तो ॾसे थी नसीहत मदीने वारे माह जी अदा। मुझे दिल खे उजारे थी चाहत मदीने वारे माह जी अदा। ओ जंहिंजी फितरत करण वफ़ाई जंहिंजी आदत करण
भलाई जंहिंजी फितरत करण वफ़ाई जंहिंजी आदत करण भलाई पुरहिलमत सां आहे तबीयत मदीने वारे माह जी अदा मुंहिंजे दिलि खे उजारे थी चाहत मदीने वारे माह जी अदा जियां बेऐब किरदार में आ तियां सच्चार गुफ्तार में आ जियां बेऐब किरदार में आ तियां सच्चार गुफ्तार में आ हर गाले सरापा हकीकत मदीने वारे माह जी अदा मुझे दिल के उजारे थे चाहत मदीने वारे माह जी अदा दिल आहे कबूले महबत मदीने वारे माह जी अदा आहे महबूब हर कंहिंजे दिल जो आहे मतलूब हर कंहिंजे दिल जो आहे महबूब हर कंहिंजे दिल जो आहे मतलूब हर कंहिंजे दिल जो जहिड़ी सूरत आ तहिड़ी सीरत मदीने वारे माह जी अदा मुझे दिल के उजारे थे चाहत मदीने वारे माह जी अदा दिल आहे कबूले महबत मदीने वारे माह जी अदा सच अब्दुल हफीज आहे उलरा बई तंहिंजा जहान थिया उजरा सच अब्दुल हफीज आहे उलरा बई तंहिंजा जहान थिया उजरा जिंज शेरन में आहे अकीदत मदीने वारे माह जी अदा मुझे दिल के उजारे थे चाहत मदीने वारे माह जी अदा दिल आहे कबूले महबत मदीने वारे माह जी अदा माशाअल्लाह खूबसूरत महफ़िल आहे खूबसूरत कलाम आहे ऐं खूबसूरत आवाज़ आहे इहे टई संगम जॾहिं असांजा अॼु गॾिया आहिनि त पाण महसूस पिया थियूं ऐं परवरदिगार आलम जे हुज़ूर में यकीनन असां क़बूलियत जो शरफ़ हासिल करे रहिया आहियूं दरबार रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं असांजी हीअ सलातुस्सलाम जी नज़राने अक़ीदत यकीनन फ़रिश्तनि जे तवसुत सां पहुचंदी हूंदी नाज़रीन ॻाल्हियूं जारी रहंदियूं वठूं था हिकिड़ी नंढड़ी सही भलीकार नाज़रीन इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़कार सां असांजी महफ़िल मुनव्वर आहे मोहतरम जनाब इज़हारुल हक़ सिद्दीक़ी साहब असां सां महफ़िल में जलवा अफ़रोज़ आहिनि इश्क़ मुस्तफ़ा हिकु वॾी सआदत आहे ऐं तव्हांखे अलाह साईं हुन सां सरशार फ़रमायो आहे नातूं ॻायो था ऐं झर झंग में उहे गूंजनि थियूं त इन कैफ़ खे तव्हां पाण कीअं महसूसु कंदा आहियो इश्क़ जे कैफ़ खे ख़ासि करे वरी जॾहिं इश्क़ मुस्तफ़ा आहे बिल्कुलु साईं इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो इन फील्ड में ऐं हिन नातिया इश्क़ीअ अंदाज़ में कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो असां महफ़िल में ॻाईंदा आहियूं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अक़ीदत में नात हुजे या मदीने जे शान में को नज़म हुजे त तव्हां यकीन कयो ईअं महसूसु थींदो आहे ॼण त असां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़ जे साम्हूं हिनखे पढ़ी रहिया आहियूं हालांकि शहर कंबर शिदात कोट लाड़काणो या ॿियो को हूंदो आहे ऐं ॾाढो आवाम जो वॾो जमी गफ़ीर हूंदो आहे स्टेज हूंदी आहे बल्कि तसवुरु असांजो पर ईअं हलियो वेंदो आहे इन मोहबत इश्क़ में
जो अखियूं बंदि हूंदियूं आहिनि करे करे उन एॾो सख़्तो तारी थी वेंदो आहे जो असांखे ईअं लॻंदो आहे त असां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़े अतर में हिन शेर खे पढ़ी रहिया आहियूं। मूंखे यकीन आहे तव्हांखे नात ॿुधाईंदव। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे नात ॿुधाईंदुमि इंशाअल्लाह। हीअ आहे इंशाअल्लाह मदीने मुनव्वर जे शान में शेर आहे, मुंहिंजो मक़बूल तरीन आहे नात जंहिंजा ॿोल आहिनि त असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, सिकऊं पिया नबीअ जे अला सिकऊं पिया सॼण जे सहन जा दीवाना, अला सहन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, नबीअ जे हरम में अजब जी चमकया, नबीअ जे हरम में नबीअ जे हरम में अजब जी चमकया, उन्हीअ रोशनीअ ऐं अला उन्हीअ रोशनीअ ऐं चमन जा दीवाना, अला चमन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, जिते मुंहिंजे साईं कदम पाक पाता, जिते मुंहिंजे साईं कदम पाक पाता, असीं तंहिं गलनि ऐं अला असीं तंहिं गलनि ऐं घिटनि जा दीवाना, अला घिटनि जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, उते मौत ईंदो मुसाफ़िर बि सम्झी, उते मौत ईंदो मुसाफ़िर बि सम्झी, ॾींदा पाक कपिड़ो अला ॾींदा पाक कपिड़ो उन कफ़न जा दीवाना, अला कफ़न जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, इस्माईल चांडिया शुक्रवार जो आहियूं, इस्माईल चांडिया शुक्रवार जो आहियूं, मुहम्मद मिठे जे अला मुहम्मद मिठे जे बचन जा दीवाना, अला बचन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना, सिकऊं पिया नबीअ जे अला सिकऊं पिया सॼण जे सहन जा दीवाना, असीं मुस्तफ़ा जे वतन जा दीवाना। इस्माइल चांडियो जा ख़ूबसूरत आलाप उन जा अल्फाज़ हुया, आलाप तव्हांजा हुया। तव्हां हिन मैदान में पंहिंजो कदम रखियो, पस मंज़र में का अहिड़ी शख़्सियत जंहिं तव्हांखे उत्साहियो हुजे हिन पाकीज़ा मैदान में पाण मल्हाइण जे लाइ, उहा कहिड़ी शख़्सियत? बिल्कुलु अब्दुल मोमिन साहब, इन फील्ड में उहा शख़्सियत मुंहिंजो नालो मुंहिंजो वालिद गिरामी मरहूम मक़फ़ूर मौलाना हकीम अहमद सैदरिन साहब आहे। मुंहिंजी तरबियत मुंहिंजी उस्तादी हिन शोबे में आणण वारा मुंहिंजा वालिद साहब जन हुया। उन्हनि जी वॾी ख़्वाहिश हुई त इज़हार मुंहिंजो माना तव्हां ज़ात जा रिंदा आहियो ऐं सिद्दीक़ी तव्हांजो लक़ब आहे। बिल्कुलु सिद्दीक़ी मुंहिंजो लक़ब आहे ऐं मां सिंध शायदि तव्हांखे सिद्दीक़ी ज़ात सां मनसूब सम्झंदी हूंदी। बिल्कुलु इहा आहे।
असांजे नातुख़ाननि में हिकिड़ो हूंदो आहे लक़ब जो मामिलो, पोइ केस जॾहिं मुंहिंजी थिए पई त हुन में लक़ब इहो शाइरनि मिली करे मुंहिंजो रखियो त हिन खे को क़ादरी आहे, को फारूकी आहे, को हैदरी आहे, इज़हार लक सिद्दीकी, ऐं ईअं मुंहिंजो लक़ब रखियो। सो मां तव्हांखे ॿुधायो पियो त मुंहिंजो वालिद गिरामी हकीम अहमद सईद रिज़ साहिबु, उन्हनि जी वॾी ख़्वाहिश हुई त मुंहिंजी इज़हार नातख़्वान थिए, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सना पढ़े ऐं मां पाण ॿुधां, स्टेजनि ते ईअं ई मंज़िरियाम ते हुजे। उन्हनि मुंहिंजी वॾी तरबियत कई, वॾी उन्हनि मुंहिंजी उस्ताद ॾिनी, मुंहिंजी मोहबत में उहे पाण शाइर बि थिया। उन्हनि तक़रीबन 4 खां 5 शेर ठाहिया, उहे शेर मूंखे ॾिनऊं ऐं बिल्कुलु मूंखे पंहिंजे घर में मुंहिंजा ॿाहूं बंदि करे, मुंहिंजी ॿाहूं पोते रखी करे मूंखे सेटिंग करे ऐं पाण बिल्कुलु प्रेस कराईंदा, चवंदा पुटाणी हीअ स्टेज आहे, ईअं सम्झो त हीअ जेको तव्हांजा पंहिंजूं भेनरूं ॿाहिरि वेठा आहिनि, इहा हिकिड़ो वॾो हुजूम अवाम जो वेठो आहे, हाणे तव्हां नाच चओ, पोइ हुते मां ईअं नातो चवंदुमि किथे भुल चुकी में, ईअं माना मुंहिंजी तरबियत सिलेक्शन कंदे उनजी वॾी ख़्वाहिश हूंदी। 2009 में मुंहिंजा वालिद साहिब जन वफ़ात करे विया, 2009 में। उन्हनि जी शाइरी यादि आहे? उन्हनि जी शाइरी बिल्कुलु मूंखे यादि आहे, ॿुधाईंदा तव्हां? इंशाअल्लाह ज़रूरु तव्हांखे ॿुधायां थो। उनजा बोल आहिनि जेके मुंहिंजे वालिद साहिब जी शाइरी आहे, तुंहिंजो रोज़ो आहे पाक मिठा, तुंहिंजो शहर बि ॾाढो प्यारो आहे, तुंहिंजो रोज़ो आहे पाक मिठा, तुंहिंजो शहर बि ॾाढो प्यारो आहे, तुंहिंजो शान मां कहिड़ो बयान कयां, तुंहिंजो जग में न कोई सानी आहे, तुंहिंजो रोज़ो आहे पाक मिठा, तुंहिंजो शहर बि ॾाढो प्यारो आहे, खणी हथेड़ा तुंहिंजो मींहुं वसे, खोले चपेड़ा तुंहिंजो नूर बरे, खणी हथेड़ा तुंहिंजो मींहुं वसे, खोले चपेड़ा तुंहिंजो नूर बरे, तुंहिंजा मोजिज़ा कहिड़ा बयान कयां, तुंहिंजा मोजिज़ा कहिड़ा बयान कयां, मेराज जी रात बि प्यारी आहे, तुंहिंजो रोज़ो आहे पाक मिठा, तुंहिंजो शहर बि ॾाढो प्यारो आहे, जिब्राईल तुंहिंजो ग़ुलाम बणियो, क़ुरआन सॼो तुंहिंजो शान बणियो, जिब्राईल तुंहिंजो ग़ुलाम बणियो, क़ुरआन सॼो तुंहिंजो शान बणियो, क़ुरआन सॼो तुंहिंजो शान बणियो, क़ुरआन सॼो तुंहिंजो शान बणियो, उन हुजरे जी कहिड़ी ॻाल्हि कयां, उन हुजरे जी कहिड़ी ॻाल्हि कयां, जंहिंमें अॼु बि तूं आरामिया, तुंहिंजो रोज़ो आहे पाक मिठा, तुंहिंजो शहर बि ॾाढो प्यारो आहे, तुंहिंजो शान मां कहिड़ो बयान कयां, तुंहिंजो जग में न कोई सानी आहे, आ मौला जो मुते करम थियो, ही सईद तुंहिंजो उम्मती बणियो, आ मौला जो मुते करम थियो, ही सईद तुंहिंजो उम्मती बणियो, लख बार मतो ते दुरूद पढ़ां, लख बार मतो ते दुरूद पढ़ां, सलवात बने ते जारिया, तुंहिंजो रोज़ो आहे पाक
को मिठा तुंहिंजो शहर बि ॾाढो प्यारो आहे तुंहिंजो शान मां कहिड़ो बयानु कयां तुंहिंजो जग में न कोई सानी आहे। माशा अल्लाह। इहा तव्हांजे वालिद साहब जी पंहिंजी शाइरी आहे। बिल्कुलु मुंहिंजे वालिद साहब जी शाइरी आई आहे उन ये शेर जा लफ़्ज़ लिखिया हुया। ख़ूबसूरत शाइरी आहे ऐं यकीनन हू असां सां हींअर धरतीअ जे ॻोल्हे ते मौजूदु न आहिनि ऐं उन्हनि जी शाइरीअ जो तुफ़ैल तव्हांजा आलाप उन जे लाइ सदके जारीअ जो। बिल्कुलु भाउ अब्दुल मोमिन साहब मुंहिंजी शाइरी मुंहिंजो जेको मां जॾहिं खां नातुख़ानी शुरू कई 5 सालनि जो हुयुमि मां ऐं 5 साल जी उमिरि में सभ खां पहिरियां जेके मुंहिंजी ज़बान तां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शान में लफ़्ज़ निकिता उहो इहो शेर हुयो। माशा पहिरियों मुंहिंजो शेर इहो आहे। माशा अल्लाह। नाज़रीन गुफ़्तगूअ जो ऐं नात ख़्वानीअ जो ऐं हमद गोईअ जो सिलसिलो जारी रहंदो। पाण वठूं था हिकिड़ी नंढड़ी साईं। भलीकार नाज़रीन इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उनवान सां पाण मनसूब थी हिन महफ़िल खे रचाए वेठा आहियूं। जनाब इज़हारुल हक़ सिद्दीक़ी साहब असां सां महफ़िल में जलवा अफ़रोज़ आहिनि। पाण असांखे मुख़्तलिफ़ शाइरनि जो कलाम पंहिंजे आवाज़ में आलापे ॿुधाइनि पिया। इज़हार साईं हाणे तव्हां असांखे छा ॿुधाईंदव? मां अव्हांखे हाणे जेको शेर ॿुधाईंदुमि उन जा ॿोल अजीब ऐं ख़ूबसूरत आहिनि ऐं अजीब उन जा लफ़्ज़ आहिनि। उनजो शाइर आहे कारी फारूक अहमद अल हसनी। बिस्मिल्लाह। उहे पाण ज़रूरी आहिनि उन्हनि जा ॿोल आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाईंदुमि हाणे। भेट भली फिरदौस जी ख़ुशबू उन जे पघर जो मटु नाहे भेट भली फिरदौस जी ख़ुशबू उन जे पघर जो मटु नाहे का बि दवा अॼु ताईं जंहिंजे लिब जे असर जो मटु नाहे भेट भली फिरदौस जी ख़ुशबू उन जे पघर जो मटु नाहे भेट भली फिरदौस जी ख़ुशबू के ई रसूल अची विया अॻ में बादल बणिजी वसी विया अॻ में के ई रसूल अची विया अॻ में बादल बणिजी वसी विया अॻ में को बि मदीने वारे वसंदड़ को बि मदीने वारे वसंदड़ सुहिणे ककर जो मटु नाहे भेट भले फिरदौस जी ख़ुशबू उन जे पघर जो मटु नाहे का बि दवा अॼु ताईं जंहिंजे लिब जे असर जो मटु नाहे भेट भली फिरदौस जी ख़ुशबू जग में हूंदा के ई घराणा राज जराणा मोती दाणा जग में हूंदा के ई घराणा राज जराणा मोती दाणा जंहिंजी कई ततहीर ख़ुदा ख़ुदि जंहिंजी कई ततहीर ख़ुदा ख़ुदि अॼु उन घर जो मटु नाहे भेट भली फिरदौस जी ख़ुशबू उन जे पघर जो मटु नाहे भेट भली फिरदौस जी ख़ुशबू दोस्त सभिनि खे हूंदा दिलबर दोस्त सभिनि खे हूंदा दिलबर यार हज़ारे हर कंहिं जा पर
को भी सिद्दीक उमर उस्मान ऐं को भी सिद्दीक उमर उस्मान ऐं हिते हैदर जो मटना है भेट भली फिरदौस जी खुशबू उन जे पघर जो मटना है भेट भली फिरदौस जी खुशबू सारो जहान गदायो है कर ओ ॿियो बि जहान मिलायो बीहर मुझे मुहम्मद मुरसल जे पर मुझे मुहम्मद मुरसल जे पर पो बि तस्र जो मटना है भेट भली फिरदौस जी खुशबू उन जे पघर जो मटना है काबे दवा अॼु ताईं जंहिंजे लिब जे असर जो मटना है भेट भले फिरदौस जी खुशबू मां बे पीरीअ वटे सिर घोरीद में मरद खुशीअ मां रोई चवंद में मां बे पीरीअ वटे सिर घोरीद में ओ मरद खुशीअ मां रोई चवंद में हसनी सारी हयाती तुंहिंजी पोएं पहर जो मटना है भेट भली फिरदौस जी खुशबू उन जे पघर जो मटना है काबे दवा अॼु ताईं जंहिंजे लिब जे असर जो मटना है भेट भले फिरदौस जी खुशबू। माशाअल्लाह। ज़ुबान तव्हांजा आलाप जॾहिं नातिया कलाम सां सरशार थी आलापे थी त ऊंदाहे मन में हिकिड़ी जेका लाट ॿरे थी ईमान जी उहा यकीनन दिलि अफ़रोज़ आहे ईमान अफ़रोज़ आहे। बिल्कुलु हूअं बि इश्क़ मुस्तफ़ा हिकु अहिड़ो जौहर आहे जेको इंसान खे जॾहिं नसीब थो थिए त उहो माण्हू अनमोल थी थो वञे। तव्हांखे त वरी इहा सादत नसीब आहे जो तव्हां उन इश्क़ खे उजागर करण में पंहिंजो हिकिड़ो मुअसर किरदारु अदा कयो था। बिल्कुलु साईं बिल्कुलु बसि अल्लाह जी महिरबानी आहे अमर जूं दुआऊं आहिनि लेकिन उन्हनि जे दुआउनि सां ई हिन मंज़िल खे मूं माणियो आहे अल्हम्दुलिल्लाह। खोड़ सारा एल्बम ऐं सोशल मीडिया ते काफ़ी ॿुधो ॾिठो वञे थो रब जी वॾी करम नवाज़ी आहे अल्लाह जो वॾो एहसान आहे। उनखे ॾिठो ॿुधो वेंदो आहे जंहिंमें को दमख़म हूंदो आहे ऐं तव्हांजे आलापनि में सभु कुझु आहे पर यकीनन ख़ुलूस बि हूंदो ऐं ख़ुलूस जे करे ई वरी अलाह साईं वटि उहे शयूं ऐं रसालत माब जे हुज़ूर में अगाम बियूं आहिनि। हींअर तव्हां असांखे छा ॿुधाईंदा? हींअर मां तव्हांखे शायदि हिन प्रोग्राम जो आख़िरी शेर आहे। मां तव्हांखे अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद मोहम्मद सुमरे रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो शेर आहे शान अली मुर्तज़ा ते दिलि घुरे ते मां तव्हांखे उहो ॿुधायां। सब जो साईं सब जो मुर्शिद पीर अली हैदर आ सब जो साईं सब जो मुर्शिद पीर अली हैदर आ हक जे ख़ातिर मर्द मुजाहिद शेर खुदा सफदर वा रब जो शेर वा खुदा जो शेर वा रब जो शेर वा खुदा जो शेर वा ओ बेशक शेर वा सब जो साईं सब जो मुर्शिद पीर अली हैदर वा हक जे ख़ातिर मर्द मुजाहिद शेर खुदा सफदर वा रब जो शेर वा खुदा जो शेर वा रब जो शेर वा खुदा जो शेर वा ओ बेशक शेर वा नबी पढ़ायो ऐं परणायो अहिड़ी सआदत बेका हसन हुसैन अली जा बचड़ा अहिड़ी शराफत बेका नबी पढ़ायो नबी पढ़ायो नबी पढ़ायो ऐं परणायो अहिड़ी सआदत बेका हसन हुसैन अली जा बचड़ा अहिड़ी
शराफत बी का अखे अली जी लुआब नबी जो ही मुँह जो दिल भरवा रब जो शेरवा खुदा जो शेरवा रब जो शेरवा खुदा जो शेरवा ओ बेशक शेरवा सब जो साईं सब जो मुर्शिद पीर अली हैदरवा हक जे खातिर मर्द मुजाहिद शेर खुदा सफ दरवा रब जो शेरवा खुदा जो शेरवा ओ बेशक शेरवा सब खां अव्वल सिगर सिनीअ में कलमे जो इकरारी दीन वारन जे प्यार जो मरकज़ इनकार निलय कानी सब खां अव्वल सिगर सिनीअ में कलमे जो इकरारी दीन वारन जे प्यार जो मरकज़ इनकार निलय कानी उहद जो हीरो बदर जो साथी फातिह खैबर वारब जो शेरवा खुदा जो शेरवा रब जो शेरवा खुदा जो शेरवा ओ बेशक शेरवा खालिद जी पेशानी मां नूर टिमे थो हक जो फतेह मक्का बुत बने थो नारो हणे थो हिक जो सूमर जी पेशानी मां नूर टिमे थो हक जो फतेह मक्का बुत बने थो नारो हणे थो हिक जो कूफे जी मस्जिद जे अंदरे सिर घोरियो सरवर आरब जो शेरवा खुदा जो शेरवा रब जो शेरवा खुदा जो शेरवा ओ बेशक शेरवा। माशा अल्लाह। डॉक्टर साहब ख़ालिद महमूद अलैहिर्रहमा हींअर शहीद सिंध ऐं शहीद इस्लाम जे लक़ब सां मुलक़ब थी चुका आहिनि। अल्लाह साईं उन्हनि खे शहादत जो जंहिं अज़मतुनि सां रुतबो अता फ़रमायो मस्जिद शरीफ़ में सर्ब सुजूद हालत में, यकीनन उन्हनि जे लाइ सआदत आहे। असां उन्हनि जी शाइरी ॿुधीसीं। तव्हांजी डॉक्टर साहब जन सां का निस्बत रही? बिल्कुलु, मां तक़रीबन हज़रत अल्लामा शहीद इस्लाम डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह उन्हनि जे ज़माने में, उन्हनि जे सेनेटरी ज़माने में, उन खां पहिरियां थरड़ी हाशिम हिकिड़ो ॻोठु आहे, उन में सालाना वॾो हिकिड़ो प्रोग्राम थींदो हुयो जंहिंजा महिमान ख़ासि हज़रत अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद साहिब जन हूंदा। मां काफ़ी नंढड़ो हुयुमि, नसीराबाद में शायदि KG1 क्लास मां पढ़ंदो हुउमि। मुंहिंजे वालिद गिरामी हकीम अहमद सिद्दीन साहिब जी क्लिनिक बि नसीराबाद में हूंदी, जेको हाणे मुंहिंजो बिरादर अलहमदुलिल्लाह हलाए थो पियो, हकीम अब्दुल हकीम साहिबु। पोइ उते दावतनामो जॾहिं खणी आया मूं ॾे, मूंखे चयो त तव्हांखे बि इन प्रोग्राम जी इनवाइट आहे। पोइ मां हुन सां हिकिड़ो शर्त रखियो, मूं हुननि खे चयो त बाबा मां बिल्कुलु तव्हांजे प्रोग्राम में ईंदुमि, पर मुंहिंजी हिकिड़ी रिक्वेस्ट हिकिड़ो शर्त आहे त मां शेर जेको चवंदुमि उहो हज़रत अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद साहिब जे आॾो चवंदुमि, पाण वेठा हूंदो ऐं मां शेर चवंदुमि। मुंहिंजी हुन सां वॾी हिकिड़ी दिलि लॻी, हुनजा तक़रीरूं, हुनजा बयान, जोश, हुनजो जज़्बो बिल्कुलु घर घर में गुंजदा हुया। तमामु हुन सां वॾी मुंहिंजी अक़ीदत मोहबत हूंदी। पोइ हुननि खे अजीब लॻो, चई यार ठीकु आहे, असां तुंहिंजे शर्त खे मञूं था। पोइ प्रोग्राम त काफ़ी देरि हलियो, तक़रीबन मां सम्झा त 3:15 थी विया। मां नंढड़ो हुयुमि, वालिद साहिब जन जे कच्छ में सुम्ही पियुमि, ऐं अची नारा लॻा, आया आया शेर आया, हज़रत अल्लामा शहीद ख़ालिद महमूद साहिब ज़िंदाबाद, नारा लॻा। वालिद साहिब जन मूंखे उथारियो, बाबा अल्लामा साहिब जन अची विया आहिनि। पोइ उते जीअं हज़रत शहीद इस्लाम जन वेठा त मुंहिंजो ऐलान थियो त हींअर तव्हांजे साम्हूं नंढड़ो इज़हार अव्हां साम्हूं नाच चवंदो। पोइ मां उते इहो ई शेर जेको तव्हांखे वालिद गिरामी जो ॿुधायो, तुंहिंजो रोज़ो आहे पाक मिठा, मां इहो शेर उते चयो। तक़रीबन मुंहिंजी नंढड़ी उमिरि हुई, मेक जॾहिं हेठि कयूं त मेक मुंहिंजे कद कोन पियो अचे, कुर्सी में बीहारे करे पोइ मूंखे हुन मेक जे बराबरि कयूं। कुर्सी में मथां बीह करे मां उहो शेर चयो, तक़रीबन 8 मिंटनि जो। अल्लामा शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह मूंखे हीअं करे ॾिसंदा रहिया त 8 मिंट मूं मां नज़र न कढियो, मुंहिंजे हिन शेर खे ॿुधंदा रहिया वॾे इत्मिनान सां। ऐं जॾहिं मूं उहो शेर पूरो कयुमि, नाते मक़बूल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पूरो करे जॾहिं वेठुमि, पाण मूंखे ॾिसी ऐं 100 जो नोट, हाणे त वॾो आई कोन, वॾो नोट हुयो, उहो मूंखे 7 चकर ईअं घोर करे ऐं पाण इनामी बतौर मूंखे ॾिनो। पोइ मुंहिंजे लाइ नालो वॾो मशहूरु थियो त बाबा जेके अल्लामा शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद जे 100 नोट ॾिनो न, उहो नातो खनि असांखे खपे।
ईअं मुंहिंजो। पोइ इन ई तस्वीर मोहबत सां मुंहिंजी जामिया इस्लाम में दाख़िला थी, डॉक्टर साहब जे डॉक्टर साहब जे पंहिंजे मदरसे में। उन महिल डॉक्टर साहब सेनेटर बि हुया, उते मुंहिंजी दाख़िला थी। पोइ मूं हिन कम खे अल्लामा शहीद जे मशहूर साईं इनखे मूं बंदि कयो। मुंहिंजा उस्ताद हुया कारी मुबशिर हसन अब्बासी साहब, उन्हनि जी मोहबत, उन्हनि जी अक़ीदत सां, उन्हनि जे ताउन सां उते मूंखे दाख़िला मिली। पोइ उते मां पढ़ंदो हुयो माशाअल्लाह, तमामु वॾो तालुक़ु हुयो। डॉक्टर अल्लामा शहीद ख़ालिद मुहम्मद साहब वॾो तालुक़ु मुंहिंजो ख़्यालु रखंदा हुया, वॾी मोहबत कंदा हुया। पोइ मां इन फील्ड नातख़्वानी जे फील्ड खां सफ़ा गुम थी वियुमि, गाइबु थी वियुमि, माना बिल्कुलु तालीम जे तरफ़ तालीम जी तरफ़ तवजो ॾिनुमि। ऐं मुंहिंजो पंहिंजो बि हिकिड़ो शौक़ु हुयो, पर वालिद साहिब जो चूंकि शौक़ु हुयो नातख़्वानी जो, पर मुंहिंजी हिकिड़ी अल्लामा शहीद जे मोहबत जे करे एॾे हिकिड़ो लाड़ो थियो। अनमोल किरदारु तव्हांखे नसीबु थियो ऐं अनमोल दात तव्हांखे नसीबु थी आहे ऐं अनमोल सिन्फ़ तव्हां मुंतख़ब कई आहे पंहिंजे दात खे अमरता ॾियण जे लाइ। इश्क़ मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तज़कार सां असां अनवार माणियासीं, पंहिंजे ईमाननि खे जला बख़्शीसे, अल्लाह साईं जो करम थियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी पाक ज़ाते अतहर सां असां पंहिंजी निस्बत खे ताज़ो कयोसीं। इहे निस्बतूं शल असांखे ताब अबद नसीब रहनि। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।